इचे हो बे जी हूँ उते केर इते सर आऊं इंशा ए मुंजी तने हाई जी हूँ अवां जो नालो छा छो मूंखे थाणे ते बंदि करिया अथई छा जी न न मां त ईअं पियो पुछां अच्छा ठीकु आहे मां तोखे नालो पंहिंजो ॿुधायां थी छा मतिलब मुंहिंजो नालो नगीना माशाल्लाह माशाल्लाह काफ़ी ख़ूबसूरत आहे अच्छा त पोइ तव्हां ई रखी छॾियो अच्छा अवां जी शादी थी वई आहे न न मुंहिंजो इहो को मतिलबु न आहे जी लॻे थो तूं थी वेंदो तव्हांखे मुंहिंजो नालो पसंदि आई वाह वाह मौला न प्यार न इश्क न मोहब्बत डायरेक्ट शादी वाह तव्हां मूंसां शादी कंदव हा हा छो न कंदमि शादी पर हिकु दफ़ो पंहिंजो चहिरो ॾेख शादी कर राणी ओ राणी काॾे थी वञे बाबा तोखे मां केतिरा दफ़ा मना कयो मां ॿाहिरि वञा त पोइ आवाज़ न ॾींदो कर सुम्हंदो कर सुम्ही सुम्ही हाणे त उथियो आहियां ए माणी काॾे वई बाबा सुम्हण न घुमण थी वञा मां मूंखे न ख़बर अम्मा किथां वई आहे आस्ते ॻाल्हाए मुंहिंजे कननि जा पर्दा फाड़ींदीअ छा मां को कननि खां ॿोड़ो हां छा बस हाणे हिकु लफ़्ज़ बि न वधि कर साह बि छॾींदी मां मूंखे न ख़बर अम्मा किथां वई आहे मां वञा थी मासी और परीअ जे घर दूर परीअ ॾे थी वञे वञ वञ पुट हैड़ जवानी छोरा ओ छोरा सुधुर कुछ सुधुर इंसान थी ऐं इंसान जो पुट थी अजायो न हक वेठो पियो ज़ुबा हाणे अम्मा तोखे छा ख़बर त मल छा थींदी आहे ओ मोआ तू मल्लु न तू नलके जो गन्नो आहे मोआ सीका अम्मा मूंखे नलके जो गन न चवंदी कर न तोखे त मां बस मां बस मूंखे नलके जो गन न चवंदी कर न त अहिड़ो पलटो हणंदोमांइ छोरा तोखे शर्म नथो थिए मां खे पलटो ॾींदे हिकड़े भेणे तोखे अम्मा जो एतिरो ख़्याल आहे त तूं अच मैदान ते राणी तोखे छा ख़बर त मल हूंदो आहे न मल जी भेण हूंदी आहे न मां हूंदी आहे अच्छा मल हूंदो न भेण हूंदस न मां बि त चंदा को कहर को पवंदव तव्हांखे कहर अलाह जो को कहर बि नथो पएव निभागो चंडो हाणी मुंहिंजी कुख कढी विधम कहर को पए शैतान निको शैतान पुट ॼणिया थी छा आहे छाते सॼो पारो मथे ते खयो थी मोआ हड़वा तो न हण भञाए न तुंहिंजी बि ॻाड़ियूं कहर को पर मुंहिंजी पासरी कढी छॾी अथनि कदम तुझा ये कदी जो पुट लाश खणदो अम्मा को पाणी जो टुकड़ो दे अम्मा जी बाबा को पाणी दे पासियूं मुंहिंजूं सॼियूं कढी छॾियूं अञा ॼण मां को जवान आहे तोखे केर पे चए त ॿाहिरि वञो बैठो जो खटे ते मो सिगरेट पीअण न वञा जा पड़ीअ ते सॼो ॾींहुं तुंहिंजे अॻियां वेठो हुजां तुंहिंजो दीदार कयां मोर आहे साईं ॾिसंदो रहां हूर परी तू तारी न तोरी मोर हेॾे ॾे अम्मा अम्मा तू ही हाणे बस कर अम्मा अचण सुर खणी घर मथे ते खयो ते हा घर मथे ते तू खयूं वेठी आ घर मथे ते मां घर मथे ते खयो आ न तू बा केरे मोह तो रे पे चके पुट सुठा जणिया थी बाबा
बस कयो पोइ सम्झाएसि न के बसि कयो छल न कंहिंजी पछाड़ी थिए हणासि न गिलास मथे आयो इहा इहा ई पछाड़ी थी मां इहा पछाड़ी ईअं हूंदी थी यो घणो वातु न हण त भञाए न ॻेड़ियूं छा छा ॼाणियूं भाईंदे मुंहिंजूं कमाने धिकड़ी आहियां छा इहो आहे छा जे महिल ॾिसो तंहिं महिल घर में जहिड़ो को चार बार सुकून जो अथव कोन इन माउ खे सम्झाए तूं त वॾो सम्झल आहे चुप कर अलाए केरु दर ते आयो आहे हा वञ वञ अचो अचो अहमद खान आयो आहे काॾे अचो बता अदा ख़ुशि आहियो न खुशू मुशू न पुछो छॾ खुशनि खे वञ को मानी टिकी जो बंदोबस्त कर मुंहिंजो यार आयो आहे न शमू न मां हिते खाइण पीअण न बल्कि तोसां कुझु ॻाल्हाइण आयो आहियां अरे यार ॻाल्हियूं बि थींदियूं पहिरियों कुझु खाई पी त वठ हेॾी मंज़िल हणी आयो आहीं शमन अॼु मां जेका तोसां ॻाल्हि करण आयो आहियां जरा और सां सम्झ यार तूं ॻाल्हि त कर इहा त तोखे ख़बर आहे त तुंहिंजी धीउ ऐं मुंहिंजो पुटु बचपन में मङियल हुया ख़बर अथई न अहमद खान इन ॻाल्हि में का शक शुबो आहे ई न ही फ़ैसिलो त असां तॾहिं कयोसीं जॾहिं असीं ॻोठ में रहंदा हुआसीं ऐं असांजा बचड़ा नंढड़ा हुया हा हा मूंखे सभु यादि आहे अॼु उहा ई मंगणी करण आयो आहियां बाबा मवाली जीउ मिठो खीर पीउ मुंहिंजे पासे में थी बीह वेठी त आहीं भेण असां बि मवाली अकुल कमु कोन थो करे पोइ मुंहिंजी दिलि चए थी तूं मुंहिंजी तारीफ़ कर चरी मां सॼो ॾींहुं वेठो ई इन कम जे लाइ मुंहिंजी पाण दिलि चवंदी मां तुंहिंजी तारीफ़ कयां सुभान अल्लाह छा हुस्न आहे छा जवानी आहे ॼण लस्सीअ जो लोटो चांवरनि जी मानी छो मुआ ॾाइण ई शाम खे खाई वेंदे हा मटा सॾा तारीफ़ कंदुसि सॼो ॾींहुं तुंहिंजी तारीफ़ कंदुसि तूं चरी तूं मूंखे एॾी वणंदी आहीं दिलि चवंदी आहे त ईअं ई खुड़ी ॾिसंदो खाई वञे पर सैंडल न पाइजे मथां कोको हुजे त अठ भञी विझी मुंहिंजी तोखे त तारीफ़ करण बि नथी अचे मिसाल ॾेई ॿुधाए त मां तुंहिंजे लाइ छा आहियां तूं मुंहिंजे लाइ छा आहीं मूंखां पुछ तूं मुंहिंजे लाइ कुर्ब जो केलो आहीं तूं मुंहिंजे लाइ सूंहं जो सूफ़ आहीं तूं मुंहिंजे नीह जी नारंगी आहीं तूं मुंहिंजे इश्क जो अंगूर आहीं ही कहिड़ो ज़ुल्म करे छॾी दिमाग़ ख़राब अथसि छा इश्क खे ज़ुल्म थो चए असांजे माल ते कब्ज़ो नंढी भाउ जी माल ते कब्ज़ो अरे हेॾे शर्म नथो अचे इश्क में छा जो शर्म तूं इश्क थो करीं बाजी ॾिस हे इश्क थो करे
अरे पाप पाप जेकॾहिं ग़लतीअ में तोखे बाबे परणाया विधो न त माई पिटींदी सॼे घर खे त ख़ुदा जी मार पे मूंखे कंहिंसां परणायो अथव जान छॾ निकिर त हाणे बाबा मुंहिंजो माल मां तोखे काथे वञण ॾींदुमि बाबा खे चवंदुमांइ हिन ते बेवकूफ़ ॼट हरू भरू मुंहिंजे कब्ज़े में अची त कूही छॾिजांइ तूं मूंखे सुञाणी नथो इश्क जे मामले में मां अहिड़ो किनो माण्हू आहियां जे मच्छर जी पिस न सफ़ा रिठ तोखे ख़बर न आहे को वॾो पहलवान आहे मवाली आहे हिकिड़े झट में मरी पवंदे मौला मुंहिंजे हथां पाप छो थिए मुंहिंजो पंहिंजो भाउ जे मरी पियो त दुनिया छोकूं हयंदी अरे सुधरी वञ ऐं कर सॼी तुंहिंजी हरकत आहे न लुंडू न न अचे पियो पाण मुंहिंजे यार खे न चओ न वेंदे मुंहिंजो माल आहे न वेंदे बेइज्जती ख़राब न कराए न वेंदे न वे तूं न वेंदे हलो वठी वञ हलो निकिरो बाबा खे चवां निकिरो हलो बाबा खे चवां हिननि खे इहा ख़बर ई न आहे त आशिक़ मजबूर आहे भली केॾो बि कंधार हुजे है न ही त मुंहिंजो भाउ आहे जे हिते मुंहिंजो पीउ बि हुजे हा न त पुर करे छॾियांसां छो त मुंहिंजो तोसां सचो इश्क आहे तूं सम्झी थी न ॻाल्हि भला तूं बि ॿुधा तुंहिंजो मूंसां इश्क आहे या ईअं आशिरनि ते ॿधी हलाई अड़े चरिया मुंहिंजो तोसां अरे अरे हेॾे मवाली अरे बाबू अरे तूं आहे काथे टिनि ॾींहंनि खां घर में कोन्हे काॾे वियो आहीं ओ रियाज़ करण वियो हुयुसि रियाज़ करण वियो निभागा इहो मोहकार त तुंहिंजे भाउ वॾे जो आहे उन गुलूकार जो वरी तूं कॾहिं को राग शुरू कयो मां राग नथो कयां बाबा मां असुल में पिटको थो कयां अरे कहिड़ी माणे मुंहिंजा जो पिटको थो करे कहिड़ा तूं मुंहिंजा जेके ससुराल वारा मुआन जो पिटका थो करे निभागा बाबा तूं त सफ़ा चरियो ही असुल में ॻाल्हि ई आहे त मां रोज़गार थो कयां रोज़गार शाबाश पुट यार मूंखे को चङो हिकिड़ो को तूं ई त चङो मिलियो आहे न शाबाश मां पोइ चवां त कमाए बाबे मां खे खारायां त मुंहिंजी शहर में बि इज़त अचे अरे कुर्बान वञा ये निभागा त शैतान थी विया निभाग हिकिड़ो मुंहिंजो सदोर पर अहिड़ो बाबा कारोबार तो बाबा इंडिया में माण्हू लाशनि ते रोवंदा आहिनि असां बि त इहो धंधो शुरू कयो आहे मां मुख़्तलिफ़ क़िस्मनि में रोवां थो अंग्रेज़ी में रोवां थो डिस्प्ले कंपनी छॾल कराची रे अबो अंग्रेज़ी में रोवण वरी पंजाबी में रोवण अगरि नओं आहे अरे पंजाबी में कीअं रोइबो आहे रोइबो आहे न तूं नओं ई सिंधीअ में रंभा त अबा रे मुंहिंजा अबा माण्हू नथा रोवनि अॼुकल्ह लाशनि ते छो मूंखे घुराए चवंदा आहिनि रोकड़ ॾींदासीं 150 रुपया फी लाश बाबा अॼुकल्ह मौत जाम लॻो पियो आहे धंधो ई धंधो तूं अञा बि सिखो त वठी हलाव पुट माणे अञा घर जो कारोबार न सिखियो आहे बोड़ पचाइण न सिखियो त रोअण किथां सिखंदी मूंखे खणी सेखार मां वञी करे पंहिंजी माउ जे जेका मुंहिंजो मतिलबु आहे मुंहिंजी जेका ज़ाल आहे न उहा मरे त मां हुनजे मथां रोआं हिते डॉक्टर ई कोन मिलंदई पराए लाशनि ते रोइबो आहे अच्छा पराए लाशनि ते रोइबो आहे मिसाल जे तौर मिसाल को कुराड़ो मरी वियो आहे ॿुधाइण आया बादशाह जो कुराड़ो मिलियल रो पोइ तूं मां ॿई गॾिजी रहंदासीं 75 तुंहिंजी 75 मुंहिंजी ठीकु आहे ॻाल्हि त सम्झ में अचे थी इहो कारोबार त करे चङो आहे पर बा गुनाह आहे लाशनि ते न रोइबो आहे गुनाह आहे यार बाबा तोखे गुनाह सवाब जी लॻी आहे कमायूं था त बि तकलीफ़ नथा कमायूं त बि तकलीफ़ पहिरीं मुंहिंजी जान छॾ मूंखे अञा 5 लाशनि ते हाणे रोइणो आहे बाबा ये अदा कीअं मुंहिं ॿुधो चढ़ी वई अलाए छा दिलबर खान अहमद खान ऐं रुस्तम खान जे विच में कीअं छेड़ो करायो मां दिलबर अञा बि ॾिसंदो वञ नींगर बि नंढी नंढाणा बि वॾा साईं मञणो पवंदो तव्हांजो ज़हन वाकई कमाल आहे याने त असांजो कमु थी वियो रुस्तम खान पंहिंजी बाह न छॾींदो चाचे अहमद खान जी पग में हथ त हाणे पवंदो
चाचो अहमद खान रिश्ते लाइ मञीदो ई कोन। अदा साईं मूंखे त उन ॾींहं जो इंतज़ारु आहे जॾहिं हीअ पूरी मिल्कियत असांजी थींदी। अदा तूं फ़िकुर ई न कर ऐं कंहिंसां ज़िक्र बि न कर। इहा मिल्कियत अॼु न सुभाणे असांजी थींदी। बाबा साईं त ज़िंदगीअ में कुझु न कयो असां लाइ पर असां हुनखे करे ॾेखारींदासीं। सब्र कर अदा दिलावर। चाचे वारनि जी तबाही असांजी कामयाबी आहे। साईं तव्हां कुझु बि चओ ऐं नूरी खे न छॾियुसि। तूं त छा तुंहिंजा फरिश्ता बि हुनखे छॾींदा। पर बाबा ये रिश्ता भी तो असा इंसान न खुदा जे अॻियां इन्हनि रिश्तनि जी काई बि औकात न आहे। रस्तुल खुदा ई त इहे रिश्ता ठाहिया आहिनि त शमान हिकु छोपड़ीअ में रहण वारो ग़रीब ऐं मां हिन हवेली ऐं पूरे तर जो ऐं वॾेरो आहियां। साईं ये प्यार मोहब्बत जा रिश्ता मननि ते ठहंदा। त पोइ तूं बि वधी छॾ त नूरी तुंहिंजे नसीब में न आहे ऐं न थींदी। तव्हां बि फ़ैसिलो मुंहिंजो ॿुधी छॾियो बाबा। अगरि तव्हां पीउ खां ज़मींदार बणिजी आहियो त मां भी पुट खां पोइ प्यार बणिजी वियो। राग जो खानो खराब था करण चाहियो। अरे तोखे तो चवा डिठली वजाए तू वरी तवा तो पीउ जो वजाए मथे करे वजाए। अरे तू भी थोड़ो ॾाढा वजा त इएं जीअं पहाड़ी जा माण्हू ॾिसनि मुल्क ॿुधे त हिकु वॾो फनकार ॻाए तो को धूड़ नथो पाए। हाणे लो वजा सॼो मुल्क ॿुधे। हा रोज़ चवी तो छंछर ते छंछर आचर सूमर उड़ानी तो मुत सबोचा वो ख्याल कर वो कुछ ख्याल कर वो मुझे ख्याल कर वो कुछ ख्याल कर वो ख्याल कर। ख्याल कर ख्याल कर ख्याल मुझे कलाम जो हुक्रा
पई चैन त काॾो सैंडल घुराईंदासीं काॾो असां कुझु ॿियो घुराईंदासीं बिना पैसे सैंडल था अचनि भैया तुझे कलाम के कुत्ते वारी उड़ा लाती थी ए काडो जूता जी बरसात थी अब्बा जो चए पियो त पैसो कोने ईद ते काॾो जूता ईंदा काॾो सैंडल ईंदा हे ॾिसे थी बिना पैसे सैंडल हे बिना पैसे पादर हे तुझे घर में बरसात आहे ओ माई असांजे उस्ताद जी घटि वधि न ॻाल्हाए उस्ताद उथां छा कया को ॿियो नमूनो छो मूंखे घरों कढाइण जे कढ पिया हो बस कयो रे बस कयो मुखे करती हिक त मुझे नंढड़े भा जो खानो खराब बोकार कयो तो ॿियो मुखे ताड़ी दा पड़े पियो भाजो शुक्र थी मौला शुक्र थी मत सके हाणे तू ॿुधाए लगे तो के कम कार सा या न मां हाणे से कम सां लॻा थो ॾिसां थो को पाड़े में का शादी आहे बरात गई ऐं पैसा आणे तो जा मां हाणे तो अरे मां हाणे दामिंद असांखे त काई ॻाल्हि सम्झ में नथी अचे असां आख़िर कयूं त छा कयूं अदा बाग अली सही तो चए शमुअन जे पुटनि न पाड़े में क़यामत बर्पा करे छॾी आहे हा न दामिंद न राति जो सुम्हण था ॾियनि न ॾींहं जो आराम ओए आख़िर छा कयूं कुझु त करणो पवंदो न असांखे ईअं ख़ामोश रहणु ठीकु न आहे असां लाइ बसि त पोइ हाणे छमुअ सां त हिकु कहाणी कयूं ये के इंसान जा पुट ई न आहिनि उहो शैतान ई शैतान आहिनि जे उन बि कुझु न कयो त पोइ कानून जो दरवाज़ो खड़काईंदासीं अचो भाऊ अचो मुंडी वठो पंहिंजी क़िस्मत आज़मायो गरीब मां अमीर थियो नौकर मां सेठ थियो पर सेठ मां हेठि थियो सेठ मां वरी हेठि थियूं गरीब मां अमीर थियूं क़िस्मत जूं मुंडियूं भाग जूं मुंडियूं हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधा जेकर ये भाग वारियूं मुंडियूं आहिनि गरीब मां माण्हू अमीर थी वेंदो त पोइ तूं हिन फुटपाथ ते मुंडियूं पियो थो कपाई तोखे हेतिरी सारी मुंडियूं तूं अमीर कोन थी वेंदा अरे अदा अगर ये सभु मुंडियूं मां पायां त मां अमीर थी वेंदुसि न पर हिन ख़ल्क़ ख़ुदा जो छा थींदो हा यार तूं त अॼुकल्ह जे हिननि सियासतदारनि खां भलो हुई पर ॿुध इन मुंडी पाइण सां माण्हू अमीर कीअं थींदो ही मुंडी भाऊ जेको पाईंदो न उहो अमीर थी वेंदो हा क़िस्मत जे मुंडीअ जी क़ीमत घणी आहे यार तूं ॾिसण में गरीब ऐं यतीम थो लॻी हा मां गरीब थाल मथे ते खणी खुथा बि बणजी वठंदो आहे घर घर मां मानी पिनंदो भली ओडन मंगणहारन मलहान मीर भरन कोरिन कलहोड़न चांदन चाणन खां पुछ जमालन स्यालन सूमरन खटन खां पुछ कीड़ कांडोरे कोड़े टूह अंबा अंबड़न खखड़न खां पुछ मां गरीब हां बस बस बाबा बस मां तोबा कई ये वठ तूं 100 रुपया दी जा मुंडी जो ये वठ बाबा 50 रुपया सवेल बेईमानी मां बचाए वरी सफूरी चयो त वखर वठी आ 50 रुपया वखर जा थिया 100 रुपया अचे वठ 100 रुपया पर ॿुध मां न मुंडी पाइण खां पोइ अमीर त थी वेंदुमि न बाबा तूं को फिकर ही न कर इंशाल्लाह तू अमीर थी वेंदे मां अमीर थी वियुसि हाँ 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 किस्मत जी मुंडी आ फिकर ही न कर किस्मत जी आ मुंडी किस्मत जी आ मुंडी किस्मत जी आ मुंडी किस्मत जी आ मुंडी मां अमीर थी वियुसि किस्मत जी मुंडी मां अमीर थी वियुसि किस्मत जी मुंडी हमारा जब देवाल घणे में सी मुंडी 100 रुपए में चट्टी कढी साहब अरे बाबा वो गरीब मिस्कीन हुयो चलो बाबा मां हाणे हलां निकली वञ मुंहिंजे घर मां निकली वञ तो हिकु ख़सीस छोकिरी जे करे हिकु ॿियो सां नातो तोड़ियो आहे निकली वञ मुंहिंजे घर में जाओ आई तोखे ख़बर पवंदी त हिन महला हिन ऐश आराम थी चले तूं पंहिंजी ज़िंदगी हिकु घटिया छोकिरी जे करे गुज़ारींदी तोखे ख़बर पवंदी त ॿियो छा हूंदो आहे इज़त जी ज़िंदगी छा हूंदी आहे निकरी वञ मुंहिंजे हवाले में जाओ
राजा साईं सलाम वालेकुम। तव्हां परेशान पिया लॻो। चाचा साईं इहो त असां बि ॿुधो आहे। मुंहिंजो पुट रुस्तम खान आहे, पेरनि जी जुतीअ खे मथे जी पघ करणु चाहे थो। इहा ॻाल्हि पूरे ॻोठ में बाहि वांगुरु पखिड़िजी वई आहे। रुस्तम खान तूं चएती त जेको असां था कयो सो कर, छा बाक़ी असांजी इज़त में कुझु का कसर रहियल हुई जेका अॼु तूं पूरी करण आयो आहे? पुट न चाचा न, मां हुन दौलत जे पुजारी अहमद खान जो घर छॾियाऊं, छो जो नूरी मुंहिंजी मंग आहे चाचा। मंग असां सिंधी न छॾंदाऊं। हाणे इहो फ़ैसिलो तुंहिंजे हथ में आहे चाचा। ठीकु आहे पुट रुस्तम, जे तूं एॾो वॾो फ़ैसिलो करे ई आयो आहीं त पोइ मूंखे कहिड़ो एतिराज़ आहे? कीअं आहे इहो पंहिंजो जुमे जी माउ? मां सही चयोसि न? हा हा जुमे जा पीउ, जो कुझु चयो सही चयो। अबा असांखे त पंहिंजी न्याणी ठाहिणी आहे, पोइ अॼु जा सुभां जॾहिं तुंहिंजी दिलि चवे तुंहिंजी अमान त वठी वञा। हा राकास कमड़ो थे जो छोकरा। राकास हिकु अहिड़ी बला आहे जेका पैसनि ख़ातिर पंहिंजा बच्चा बि खाई वेंदी आहे। उहा छोकिरी असांजे तिजोरी जी चाबी आहे। राकास नालो आहे मुंहिंजो, जितां गुज़रां उते राकास थी वेंदो आहे। इते रखेसि कम अहिड़ो तरीक़े सां थे जो नाग भी मरे लठ भी बचे। राकास छोकरी खत्म, तिजोरी जा ताला खुली विया। यही थींदो छोकरा, बस। चमन अबा साला गुस्सा का कह रहे चाचा जम्मू तो वारे पुट न जेके असां जो जीअं हराम करे छॾियो अथनि। हाँ चाचा, असां तुझी अच्छी ॾाड़ीअ खे था ॾिसो, न त कानून जा दरवाज़ा सभिनी लाइ खुलियल आहिनि। अदा बागली, अदा हमीद, अदा गुलसन, मूंखे ॿुधाए त मां कयां त कयां छा? मां त फथो अची न पंहिंजे पुटनि मां। मूंखे काई ॻाल्हि सम्झ में नथी अचे त मां आखिर शैताननि जो छा कयां? तूं कुझु बि न कर चाचा, हाणे जेको कुझु करणो तो असां पाण ई कंदासीं। हाणे तोखे न चवंदासीं, हाणे असां उन्हनि जूं जंगूं भञंदासीं। असां तोखे आख़िरी दफ़ो वार्निंग था ॾियूं चाचा, हिन खां पोइ असांखे मयार न ॾिजां। अदा बागली,
अदा हमीद अदा हे ॾिसो पाड़े वारो मां तव्हांखे हथ थो ॿधां डेली मुंहिंजे हथनि खे ॾिसो आईंदा इंशाल्लाह तव्हांखे शिकायत न मिलंदी ठीकु आहे बसि मुंहिंजे मिड़े हथनि खे ॾिसो यार छा कयां पाणी अदा बाग अली इज्जत वारे लाइ तो लफ़्ज़ काफ़ी आहे अदा जे हूंदा बेस्ता हिननि जो अलाह ई वाई आहे हले भला असां हलूं अल्लाह मदद करे मुंहिंजी बि बाबा रुस्तम हिकु ॻाल्हि चवां तूं पंहिंजे पीउ सां नाराज़ थी सुठो न आहे कयो छोरी जेको तुंहिंजे मुंहिंजे प्यारे विच में ईंदो मां हुनखे ठुकरा छॾियो चरिया पीउ पीउ हूंदो आहे मां हुननि सभिनी खे ठुकरा छॾियमि चरी इहो त सिर्फ़ु पीउ हुयो पर मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध अगरि तूं मुंहिंजे पीउ